सिंध जो हुनुर तारीख़ जे हर दौर में मुख़्तलिफ़ हिस्सनि में पखिड़ियल रहियो आहे। क़दीम ज़माने खां सिंध में औरतूं घर में हथ जो सामान तयारु कंदियूं रहियूं आहिनि, जिन में हंधनि लाइ रिलियूं ठाहिण, मानी रखण लाइ पिंडियूं, शलवारुनि लाइ अगठ, कपिड़नि लाइ भर्त भरण, अनाज महफ़ूज़ रखण लाइ गुंदियूं ठाहिण वग़ैरह शामिल आहिनि। कणक जी तीलियुनि मां मानीअ जूं पिंडियूं ठाहिबियूं आहिनि त खजीअ जे तीलनि मां वरी पखा ठाहिण सिंध जी औरतुनि जो घरेलू हुनुर आहे। मौसमी तब्दीलियुनि खां पोइ सॼी दुनिया में गर्मी पद में वाध थी आहे ऐं सिंध में बि गर्मियुनि जा रिकॉर्ड टुटी रहिया आहिनि। कराची में जिते सामुंडी हवाऊं घुलण सबबि थधिकार रहंदी हुई, हाणे उते बि गर्मीअ जो ज़ोर आहे। गर्मी सबबि जिते ॿियनि शयुनि जी घुर्ज वधी वेंदी आहे, उते हथ वारा पखा बि वॾी अहमियत रखनि था। हिकु गर्मीअ जो ज़ोर, ॿियो बिजलीअ जी लोड शेडिंग दौरान सभिनी जे हथनि में हथ वारा पखा नज़र ईंदा आहिनि। हिननि पखनि जी खपत रुगो गर्मियुनि न पर सॼो साल जारी रहंदी आहे, पर जेॾी गर्मी वधंदी आहे ओॾी घुर्ज वधी वेंदी आहे। सिंध जे ॿियनि शहरनि जियां कराची जी बचत बाज़ारुनि या दुकाननि ते विकिरो थींदड़ पखा यकीनन कंहिं हुनुरमंद औरतुनि घरनि में तयार कया हूंदा। सिंध में खजीअ जी पोखी जे हवाले सां ख़ैरपुर ज़िलो मशहूर आहे ऐं खजीअ जे तीलनि मां पखा ठाहिण जो कमु सस्तो ऐं माहौल दोस्त बि आहे। ही पखा मुक़ामी औरतुनि जे घरनि में रोज़गार जो अहम ज़रियो बि आहिनि। पखा ठाहिण में वॾी महिनत लॻे थी। बाग़नि मां खजीअ जूं टारियूं ख़रीद करे उन्हनि मां तीला धार करे सुकायो वेंदो आहे। तीलनि खे मुख़्तलिफ़ रंग करण बाद उन्हनि खे तयार कयो वेंदो आहे। महांगाई जे करे हाणे हुनुरमंद औरतुनि जे मुआवज़े में संदन बचत बि घटिजी वई आहे, पर जीअं त इहो कमु घर वेठे करे सघिजे थो, इन लाइ हू कमु जारी रखियो पियूं अचनि। ख़ैरपुर जा पखा सखर, ख़ैरपुर, टंडो आदम जे वॾनि होलसेलर्स खे विकिरो कया वेंदा आहिनि। पखनि जे हिक बंडल में 24 पखा हूंदा आहिनि, जिन ते 50 खां 60 रुपया बचत थिए थी। हिन वक़्तु हथ वारे पखे जी गरम इलाइक़नि में घुर्ज वधी वई आहे ऐं पखो ॿधे जे हिसाब सां 20 रुपयनि में मिले थो। हुनुरमंद औरतुनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं सरकारी सतह ते संदन कम जी हौसला अफ़ज़ाई कई वञे ऐं उन जी मार्केटिंग हुकूमती सतह ते थिए त बहितरी मुमकिन आहे, छो त सॼी दुनिया में माहौल दोस्त शयुनि खे ई अहमियत ॾिनी पई वञे।